सिंध एक्शन कमेटी के सॾ ते ज़मीननि जे कब्ज़े ख़िलाफ़ बहरिया टाउन के मुख्य गेट आॾो धरणो हणायो वियो आहे। धरणे में अवामी समुंड उथली पियो। हज़ारे माण्हू रुकावटूं तोड़े धरणे में पहुची विया। धरणे में सिंध एक्शन कमेटी जो कन्वीनर सैयद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी, सनान कुरैशी, रियाज चांडियो, रसूल बख्श खासकेली, करम वसाण, समर हैदर जतोई, अब्दुल खालिक जोणेजो, राशिद महमूद सुमरो ऐं ॿिया शरीक आहिनि। दानिश्वर जामी चांडियो, एडवोकेट सज्जाद चांडियो, सूफ़ी रागी, मांझी फ़कीर, हैदर शाहानी, गुलहसन कलमती, महर ढिबाई ऐं ॿियनि बि शिरकत कई आहे। धरणे में सॼी सिंध मां हज़ारे माण्हू रस्ता रोक ऐं रुकावटुनि बावजूद धरणे में पहुची विया। बहरिया जी ॾाढ ख़िलाफ़ धरती धणियुनि जो समुंड उथली पियो। औरतुनि बि धरतीअ सां वफ़ा जो वचन वरजाईंदे भरपूर शिरकत कई। मासूम ॿारनि बि धरणे में शिरकत कई। इंतज़ामिया तरफ़ां धरणे में माण्हुनि जी शिरकत रोकण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते रुकावटूं खड़ियूं कयूं वयूं। जामशोरो टूल प्लाज़ा वटि हज़ारे माण्हुनि जे काफ़िलनि खे रोकियो वियो। जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो जे काफ़िले खे बि रोकियो वियो, जंहिं ते कारकुन एहतिजाज तौरु धरणो हयो। छते सिजावल, बिठोरे, बदीन ऐं ॿियनि हंधनि ते काफ़िलनि खे रोकण ते छिकताण वारी सूरत हाल थी पई। कारकुन धरणा हणी वेही रहिया, जंहिं बाद इंतज़ामिया मजबूर थी खेनि वञण ॾिनो। मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस ऐं कारकुननि में चकरियूं थियूं। कारकुननि पुलिस मोबाइलनि खे धिका ॾेई हटाए छॾियो।